تحزن تتنزل عليهم الملائكة ألا تخافوا ولا تحزنوا وأبشروا ألا تخافوا ولا تحزنوا وأبشروا بالجنة التي كنتم توعدون. سبحان الله سبحان الله جزاك الله. إن الذين قالوا ربنا الله ثم استقاموا تتنزل عليهم الملائكة. سبحان الله. تتنزل عليهم الملائكة ولا تخافوا ولا تحزنوا وأبشروا بالجنة التي كنتم توعدون. سبحان الله سبحان الله سبحان الله. نحن أولياؤكم في الحياة الدنيا وفي الآخرة ولكم فيها ما تشتهي أنفسكم ولكم فيها ما تدعون. نحن أولياؤكم في الحياة الدنيا وفي الآخرة ولكم فيها ما تشتهي أنفسكم ولكم فيها ما تدعون. سبحان الله سبحان الله يا رسول الله. الله هاي هاي. ولكم فيها ما تشتهي أنفسكم ولكم فيها ما تدعون. نزلا من غفور رحيم. الله ربنا ورب العالمين وهو خير الناصرين. إن رحمة الله قريب من المحسنين. وما أرسلناك إلا رحمة للعالمين. سبحان الله وما أرسلناك إلا رحمة للعالمين. سبحان الله سبحان الله. وما أرسلناك إلا رحمة للعالمين. سبحان الله.
रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मुजादी दोस्त मुसलमान भाइयों, सब गद्दी करे मदीने सरकार की सलात पढ़ो। वस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। दाड़े दाड़े सब अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह वाला आलिका व सहाबिका या हबीब अल्लाह। या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ओ मदीने जा साईं, अज तुझा आशिक तुझा गुलाम तुझो नालो ॿुधी निंड फिटाए आराम फिटाए घर फिटी करे रब्बुल आलमीन जे दरवाजे ते मुंहिंजा साईं सभु गॾु थी करे तुझी रहमत में उम्मीदूं रखी ऐं तोॾे निहारे रहिया आहिनि। या रसूल अल्लाह असांजो तोखां सवाइ ॿियो सहारो कोन्हे। दुनिया जे तख़्ते ते सवाइ तुंहिंजे दर जे ॿियो को दर कोन्हे। जंहिं दर ते असां वञूं ऐं असांजो फरियादूं ॿुधनि। मां ईअं चवंदुसि सवाइ महबूब जे ॿियो को दर कोन्हे। दर आहे त मोहम्मद मुस्तफा जो। मुंहिंजा अज़ीज़ ॿियो कोई दर कोन्हे। असांजा दोस्त चवंदा आहिनि नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। मां ॾुखिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थो, मस्जिद जे अंदरि उहा हालात थी वई आहे। पछाड़ी टेम आहे, दज्जाल जे ज़ूरे जो टेम आहे, क़यामत जे कुर्ब जो टेम आहे। ख़ुदा जो कसम ओ मुस्लमानो, रते दरे जे शहर जा मुस्लमानो ईमान बचायो, मता क़यामत में मोहम्मद मुस्तफा पंहिंजो न करे। ॿुधाई सभु छा थो चए त पाण ईद में हो तो पाण ईद में हो तो पर आऊं बि कुझु अघ भरी थिया। अजो शाह अब्दुल लतीफ चवे मता चए में बलोच त कमीणीअ मां कील थियो। ओ मता क़यामत में मोहम्मद मुस्तफा जो लिबादा मां तुझे वास्ते केतिरियूं कुर्बानियूं कयो उम्मती, तुझे मथां बच्चा कुर्बान कयो। हुसैन जहिड़ो बचिड़ो और जो मां सिर्फ़ सजदे जे अंदरि रखां, हुसैन मुंहिंजे कुल्हनि ते करे 72 दफ़ा सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला मां मोहम्मद मुस्तफा चवां। उन वक़्त में मुंहिंजे दिल में ख़्याल अचे त हाणे मां ॾाढो मथे खड़ा, लेकिन रब्बुल आलमीन जिब्राईल खे मोकिलियो त मुंहिंजा महबूब मदीने जा घोट मथे ॾाढो न खणिजाए। मुंहिंजे बचे हुसैन खे नाराज़ न कजाए। जंहिं ताईं पंज रज़ा मिले सां पाण लही वञे त पोइ महबूब ॾाढो मथे खणिजाए ज़मीन। सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह। 72 दफ़ा नबी साईं सुभान रब्बियल आला चयो हदीस में अचे थो तो 72 दफ़े खां बाद इमाम हुसैन साईं पंहिंजे ख़्याल सां मदीने सरकार जे सर अनवर तां पुठी मुबारक तां हेठि लथा आहिनि ऐं घर आया आहिनि। अम्मा फातिमा खे ॻाल्हि था कनि तो अम्मा अम्मा अॼु मां नाने साईं जे कुल्हनि जे मथां नाने साईं जो सिर सजदे जे अंदरि हो, मां हुसैन मथो चढ़ी वेही रहियो साईं। सुभान अल्लाह। 72 दफ़ा नाने साईं सुभान
रबियल आला चयो आहे उन खां बाद में पुठी तूं लथो आहीं अम्मा फातिमा लफ़्ज़ ॿुधी करे चए बच्चा हाय पुती जो मुझे बाबे खे ॾी तकलीफ़ तो छोड़ दिया इमाम हुसैन से लफ़्ज़ अम्मा जा ॿुधी जवाब थो ॾे त अम्मा मां नाने खे बराबरि तकलीफ़ ॾिनी आहे लेकिन नाने जी तकलीफ़ मां नाहे छॾी ॾूंदाई ओए अम्मा करबला जे मैदान में हिक हिक सुभान रबियल आला जे बारे में हिकिड़ो कोट कुहाई ॾूंदाई 72 दफ़ा मुंहिंजे नाने सुभान रबियल आला चयो आहे मां 72 जान शहीद अथसि करबला जे मैदान में हिक लफ़्ज़ जो बदिलो मां पिछो ॾींदुसि समझ में ॻाल्हि अचे थी आहे ओ मुस्लमानो अफ़सोस कहिड़ी ॻाल्हि आहे 14 सदी जा मुस्लमान उन महबूब जा कुर्ब थोड़ा तोख विसरी आहे ॿुधाई मगर करी दुसके तेरा हाँ सही वो चोरी सदी जा मुसलमान और अपने दर्जे शहर जा मुसलमान मता तू समझी त मां मोहम्मद मुस्तफा जा थोरा लाही दुसे अरे लाहन जी तोखे कहिड़ी ताकत आहे पर मोहम्मद जा थोरा लाहे ई कोन सघंदी अल्लाह ताला क़ुरान पाक फरमाए थो वइन तउद्दू नेमत अल्लाह ला तुसूहा मूं तूं नेमतूं ॻणी दे त ॻणे ई कोन सघंदा ठीक आहे शुमार में ई करे कोन सघंदव साईं काथे शुमार हुआ काथे तू लाए तो महबूब जा थोरा पर मुंहिंजा दीर मुंहिंजा दोस्त तो में असां में लाहण जी ताक़त कोन्हे का लेकिन घटि में घटि महबूब जा कुर्ब यादि त कयूं मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्म ते त हलूं मता क़यामत में दौरा पो ॾेई ऐं पंहिंजे धड़ को धिकारे कढी छॾनि त ॿुधाए त पोइ कहजो थींदे साईं जिसको मोहम्मद पकड़े उसको कोई न छुड़ावे जिसको अल्लाह पकड़े उसको मोहम्मद छुड़ावे जो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद नबील उम्मी व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा आओ मुजाहिद मुजा दोस्त दुख सां चवणो थो पए ॻाल्हि करणी थी पए मस्जिद जे अंदरि काबतुल्लाह शरीफ में मकाम इब्राहिम घुमा वेठो आहे हिकिड़ो मुनाफ़िक बेईमान हेॾी ॾाढ़ी हुजेसि मकाम इब्राहिम खे पुठी रहियूं ऐं लटूं मकाम इब्राहिम जे भित ते रखियूं बीठो आहे हिकिड़ो शख़्स आयो आहे हुनखे चए थो पंजाबी हुजे भाई तुमको खबर है ये कौन सा मकान है ये काबतुल्लाह करीम है सुन इस दरवाजे के गैर का नाम मत लेना ये जो बिदअती कहते हैं या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह काबतुल्लाह शरीफ या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मत कहना ये लफ्ज़ चवेस तो ही काबतुल्लाह शरीफ ये अल्लाह जो घर आहे अल्लाह जे घर में सवा अल्लाह जे नाले जो नालो न वठी जाए हिते या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह न चइजे मुसलमानों ॿुधो केरु हुजे तबलीगी जमात जो माण्हू हुजे साईं जेके हिते कहिड़ी सुहिणी शिकिल करे था अचे माण्हुनि खे सम्झाइनि सेखारनि मसां चओ थी वाह वाह उन जमात जो माण्हू हुजे इहे लफ़्ज़ पोइ चवे मां कोन कुझु मां वेठोसि चुप कयूं लेकिन हिकिड़ो मौलवी साहिब हो मुल्तान जो गुल मोहम्मद नालो उहो उथी थो चवे त मौलवी तूं इक़रार थो करी काबतुल्लाह शरीफ जे अंदरि त सवा अल्लाह जे नाले जे ॿियो नालो न वठिजे जेको ॿियो नालो वठंदो सो काफ़िर ई मुशरिक आहे या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह जेको चवंदो सो काफ़िर ई मुशरिक आहे हा बिल्कुलु गैर आहे रसूल गैर आहे इहे लफ़्ज़ में छा थी करे भागा तुझे चवण मुताबिक तो पोइ दुनिया जे तख़्ते ते मुस्लमान त रहियो ई कोन सभु काफ़िर थी वियासीं अरे तूं ख़ुदि थो चवी त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह हिते काबे में कलमो पढ़ी थो मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ी थो पियो और निमाज़ में पढ़ी थो अत्तहियात लिल्लाह व सलावात व तय्यबात अस्सलामु अलैका अय्युहन नबी अरे को अस्सलामु अलैका अय्युहन नबी चवे थो पियो और बागा जे अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह ऐं तूं मनो थो कदे या रसूलुल्लाह ने चई दे काबतुल्लाह शरीफ जे अंदरि कुफ्र ऐं शिरक आहे पोइ सभई काफ़िर बणिजी विया मुस्लमान केरु रहियो अल्लाह मूंखे ॾे त ख़बर कलमो पढ़ंदो आहे न मुस्लमान की हा कलमे में जुमिला घणा आहिनि ख्याल करे ॿुधजो कलमे में जुमिला घणा आहिनि
चई त सही पढ़ो च ला इलाहा इल्लल्लाह जो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ला इलाहा इल्लल्लाह चवण सुन्नत आहे, मुहम्मद रसूलुल्लाह सुन्नत आहे या ला इलाहा इल्लल्लाह सुन्नत आहे? फर्ज़ छा आहे कलमे में, सुन्नत छा आहे मूंखे ॿुधाए। कलमे में कहिड़ा लफ़्ज़ फर्ज़ आहिनि, कलमे में कहिड़ा लफ़्ज़ सुन्नत आहिनि, उहो सुवाल थो करे सघियो मुर्सा। हिते चई त ला इलाहा इल्लल्लाह चवण फर्ज़ आहे। की भला फर्ज़ छा खे चइबो आहे, सुन्नत छा खे चइबी आहे? की फर्ज़ चइबो आहे अल्लाह जे हुकुम खे, सुन्नत चइबो आहे मुहम्मद मुस्तफ़ा जी ताबेदारी खे। मुहम्मद मुस्तफ़ा जे हुकुम खे सुन्नत चइबो आहे, अल्लाह जे हुकुम खे फर्ज़ चइबो आहे। चइबो ला इलाहा इल्लल्लाह कंहिं चयो, अल्लाह चयो। अरे बेईमान, ला इलाहा इल्लल्लाह जो ऐलान हबीब कयो, मुंहिंजा हबीब तूं चओ ला इलाहा इल्लल्लाह, चओ ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। कोने को कोई मालिक, कोने को कोई खालिक, कोने को कोई माबूद केरा इल्लल्लाह हिकु अल्लाह। ओ मुझे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ओ मुझे हबीब करीम तू मुझी वहदानत जो ऐलान कर त मां खुदा तुंहिंजी रिसालत जो ऐलान कयां। खुदा जो मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। अरे खुदा जे हुकुम जेको आहे सो फर्ज़ आहे, मुहम्मद मुस्तफ़ा जो जेको हुकुम आहे सो सुन्नत आहे। तूं सुन्नत खे वठी थो, फर्ज़ खे छॾी थो, खुदा जे हुकुम खे छॾी थो। रे मुस्लमान काढूं आहीं, सुभान अल्लाह। अरे पाण खे मुवाहिद थो कोठाई, खुदा जो हुकुम तूं कोन थो मञी, खुदा जी वहदत तूं कोन थो मञी पियो। हिते असीं घाट वेठा जो छुली पियो सफ़ा। मुंहिंजा अज़ीज़, मुंहिंजा दोस्त अहिड़ा मुस्लमान बि आहिनि नबी सिंह जे टेम जे अंदरि मुनाफ़िक़ हूंदा हुआ, वॾियूं ॾाढियूं छॾे ॾाढियूं निमाज़ूं पढ़ंदा हुआ जो हुन सहाबनि खां वधीक पढ़ंदा हुआ। लेकिन मुंहिंजा अज़ीज़, मुंहिंजा दोस्त उन्हनि खे पोइ अल्लाह ताला ज़ाहिर करे छॾियो त मुंहिंजा वही हे मुनाफ़िक़ थी। मुनाफ़िक़नि जूं निमाज़ूं कॾहिं बि क़बूल आहिनि। हिते ख़्वाजा छा चवे त निमाज़ुनि ऐं रोज़नि ते बेटा साहब, निमाज़ुनि ऐं रोज़नि ते मुलामता कई मारो, रब बख्शई त बख्शई मुराद जो आराणो, जे बख्शे गुनाहगारनि खे त पुछे न पुछाणो, जे वठे आबिदनि खे ॾेई वकड़ वराणो। हाणे सम्झ थी सियाणो जो निवड़ंदो दुनियादसी। हा मुंहिंजा दोस्त, वॾाई न कर तकबर न कर त माल में हा मां आबिद हा मां ज़ाहिद हा मां मुत्तकी हा मां परहेज़गार हा मां हिया हा मां हिया। ओ मुंहिंजा अज़ीज़, मुंहिंजा दोस्त, तुंहिंजी इबादत जी खुदा खे परवाह न आहे, लेकिन खुदा जो कसम और जे सीने जे अंदर मोहब्बत आहे मदीने सरकार जी, खुदा जी नज़र दिलनि जे मथां आहे। जे सीने में मोहम्मद मुस्तफ़ा जी मोहब्बत आहे उनजा बेड़ा पार आहिनि। जे सीने में मोहम्मद मुस्तफ़ा जी मोहब्बत कोन्हे का हज़ार दफ़ा नमाज़ूं पढ़े उहे क़बूल कोन्हनि के। सलाम हज़ार बार नमाज पढ़ी वे मुल्ला। हाँ सही, ये वरी छा चवंदा आहिनि बेटा साहब जा बेटा पढ़नि ऐं ख़्वाजा फरीद जा बेटा पढ़नि। अबा बेटा साहब खे तो जेतिरो इल्मु कोन हो, 14 सदी मुल्ला जेतिरो इल्मु भिटाई खे कोन हो। अरे तो किताब ॾिठा आहिनि, लेकिन ख़ुदा जो कसम भिटाई साहब असुल हक़ीक़त मोहम्मद मुस्तफ़ा जो हुज़ूर में ॾिसी आयो आहे। जेके तूं बैत भाई, जेके तू बैत भाई से आया तू आहीने वही तू लाइन प्रिय संदे म्या पार साहब मुझा बैत न भाई जा मां जेको गुफ्तगू कया तो अखिन सां ॾिसी थो कया। हा मां क़ुरान पाक जी माना क़ुरान जो शरह तो कया तो जेतिरी भिटाई साहब खे ख़बर आहे तोखे ख़बर कोन्हे का। मुंहिंजा अज़ीज़, मुंहिंजा दोस्त, मरण खां बाद में तुंहिंजी क़बर ते कुत्ता मुटंदा पिया, लेकिन भिटाई साहब जी क़बर ते लखे सलामी। सारी रात सुबहानू और जन जागी याद कयो तन जी अब्दुल लतीफ चवे मिट्टी बिल धो मानो तो कोड़े कल सलाम ते आसण उन्हनि जे। सोने में ॻाल्हि आई आहे न, रब्बुल आलमीन शल असाई तव्हांजे सीने जे अंदरि मोहम्मद मुस्तफ़ा जी मोहब्बत पैदा करे। जो कोई इस्लाम कोन्हे को, ॿी काई तौहीद कोन्हे का। हक़ीक़त में तौहीद आहे त मोहम्मद मुस्तफ़ा जी मोहब्बत आहे, मोहम्मद मुस्तफ़ा जी सुञाणप आहे। तौहीद ॿी का तौहीद कोन्हे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद नबील उम्मी व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। रब्बुल आलमीन कुरान पाक में फरमाता है या अय्युहल्लज़ीना आमनू
ला तरफऊ अस्वातकुम फौक सौतिन नबी वला तजहरू लहू बिलकौली कजहर बादिकुम लिबादिन अलतहबत आमालकुम व अंतुम ला तशऊरून। क्या खे तो रब चवे क्या मुजाज ने वाला पैसा न खपन न खपन न खपन हाँ मुजादी मुजा दोस्त ख्याल करे बुधो 24 सदी जा मुसलमान अजु है टेम थी अजु है वक्त थी ईमान बचाए मन खां बाद कुछ कोन थींदो मता क़यामत मोहम्मद मुस्तफा धिकारे छॾई इस्मत यार सां पकी रख त बेड़ा पार थी वञनि छो त असां न ॾिठो अल्लाह न ॾिठो असां रसूल असां क़ुर पाक जी ज़ात खे ॾिठो आहे जे क़ुर पाक चवे क़ुर पाक जी ताबेदारी कर त बेड़ा पार थी वञे। क़ुर पाक छा थो चवे या अय्युहल्लज़ीन आमनू ला तरफऊ अस्वातकुम फौक सौतिन नबी वला तजहरू लहू बिलकौल कजहर बादिकुम लिबादिन अन तहबत आमालकुम व अंतुम ला तशऊरून। ओ खबरदार अबू बकर सिद्दीक मता तू पाण खे सिद्दीक समझी त मां मुवाहिद आहियां मुते ख़ुदा राज़ी आहे मां गारे सोरे जे अंदर 3 ॾींहं रहियोसि मदीने सरकार खे खणी ख़ासि ख़ुदा तुंहिंजे वास्ते मता तूं फ़ख़ुर कई इन ॻाल्हि खे त ख़ुदा मुते राज़ी आहे ऐं मां सिद्दीक आहियां मूंखे लक़ब ख़ुदा सिद्दीक ॾिनो आहे। ओ उमर ख़बरदार मता फारूक समझी ओ उस्मान ख़बरदार मता गनी समझी ओ मुश्किल कुशा खबरदार हैदर करार खबरदार मता हैदर करार समझी ओ बिलाल खबरदार मता पाण खे तू यार समझी। लेकिन याद रखजाए जेकर मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आवाज़ खां तव्हांजो थोरो आवाज़ मथे थियो त निमाज़ूं बि ख़तम त रोज़ा बि ख़तम त अल्लाह अल्लाह चवण बि ख़तम ख़बर ई कोन पर अमल बर्बाद समझ में ॻाल्हि आई या न। असां अबू बकर सिद्दीक़ ॾींहुं ॿियो मुला कोन थींदो जेको मुवाहिद हुजे सिद्दीक़ खां वधीक हा उमर फारूक खां वधीक को मुवाहिद हूंदो सदको उमर फारूक जे नाम तूं वञा हा सही चई काबतुल्लाह शरीफ़ लफ़्ज़ को चवे हो या रसूल अल्लाह ने चई त उन काबतुल्लाह शरीफ़ में बुखारी शरीफ़ जी हदीस आहे उमर फारूक आयो आहे तलवार हथ में आहे हजर असवद खे चवे थो ओ हजर खबरदार तोखे कोन थो सुञाणा तोखे सुञाणा थो मां त तूं हिजर असवद आहे तूं पत्थर आहे हिकिड़ो ॿी का शइ तूं नाही मां तोखे चुमी छो ॾियां मां तोखे छो मां काबतुल्लाह शरीफ़ तूं पत्थर आहीं तोखे छो मां तवाफ़ कयां पर इन जे करे चुमी छो ॾियां जो मुंहिंजो आका मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे चुमे छो मां उन जे करे चुमाए थो पियो ओ काबतुल्लाह शरीफ़ मां तोखे उन जे करे सुञाणा थो जो मुंहिंजो मौलू तोखे तवाफ़ थो करे पियो उन जे करे छो तवाफ़ करे तूं छा थींदो आहे मां सुञातो आहे त मोहम्मद जी ज़ात खे सुञातो आहे मां सुञातो आहे त मोहम्मद मुस्तफा जे कदमनि खे सुञातो आहे मां सुञातो आहे त मोहम्मद मुस्तफा जी ज़बान खे सुञातो आहे मां सुञातो आहे त मोहम्मद मुस्तफा जे चप्पल मुबारक खे सुञातो आहे जेके हिजर असवद खे लॻल था ऐं चुमी हुजनि खां नारे तकबीर 0338089016 समझ में गाला क्या थी जाना सलात अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद बिन नबील उम्मी वालिही व सहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि रब्बुल आलमीन के तो लौला कलिमा खलक़तुल असलाक व लौला कलिमा अज़हरतुल रुबूबिय्या ओ मुझा हबीब मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो खे न पैदा किया तो जहान खे न पैदा किया सारे जहान के पैदा किया तो मोहम्मद तू जो सदको आ मुझो लालो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन मां सारे जहां जो रब हां मां सारे जहां जो पालीद रहा तू जो लकबा वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन तू सारे जहां अल्लाह रहमत मोहम्मद तुझी रहमत न हुजे मुझी खुदाई न हुजे हा मुझी खुदाई हले थी मोहम्मद तुझी रहमत जे सदके में सुभान अल्लाह सोने में ॻाल्हि आई या न सही रब्बुल आलमीन पाण फरमाए थो इन रहमती वसिअत कुल शै मुंहिंजी रहमत जेकी आहे सारे जहान खे मुंहिंजी रहमत घेरो कयो आहे अब सारी दुनिया खे घेरो कयो आहे ॿुधाए त ख़ुदा जी रहमत खां का शइ ॿाहिरि आहे जिब्राइल अमीन वो गुलाम आहे जो सिदरतुल मुंतहा महू पाचन था पिया जिब्राइल मथे कोन थो हले पियो उन टेम जे अंदरि जिब्राइल अर्ज़ थो करे पाण पुछनि था जिब्राइल को कमकार अथई
किसी किबला ॿियो कोई कमकार कोन्हे को, ॿियो कोई इंतज़ार कोन्हे को, मुंहिंजा महबूबा हिकिड़ो इंतज़ार आहे, रात ॾींहुं कम में हा, ग़लती में हा, रब खे ॿधायां थो त ही मुंहिंजी दुआ क़बूल करे। ओ जिब्राइल कहिड़ी दुआ थी, जेसिताईं मां तो चवां त क़यामत जो मैदान जॾहिं थींदो, पुलसरात वारी वादी जॾहिं ईंदी, तुंहिंजी उम्मत पुलसरात वारी वादी था टपंदी, ओ मुंहिंजा महबूब मदीने जा घोट मुंहिंजी दुआ क़बूल करी, जो मां पुलसरात वारी वादी ते मां पंहिंजा परड़ा विछाया, तुंहिंजी उम्मत मुंहिंजे परड़नि जे मथां कदम रखी मूंखे लतारे विच में लॻे वञे। अरे जिब्राइल जहिड़ी हस्ती जेको मलाइकनि जो सरदार सोचो चवे त तूं जा कदम बि न, पर तुंहिंजी उम्मत जा कदम मां पुलसरात वारी वादी ते पर विछाया ऐं तुंहिंजी उम्मत कदम रखी ऐं लॻे वञे त मुंहिंजो शान अल्लाह वधाईंदो। तोखे मोहम्मद मुस्तफ़ा त उम्मत प्यारी आहे, तूं मूंसां प्यार करे त मूंसां ख़ुदा प्यार सोने में ॻाल्हि आई या न। हो मुस्लमान चोॾहीं सदी जा उहो गुलाम जिब्राइल जेको पर विछाए सो नूर आहे, आदे सिज में नूर आहे, चंड में नूर आहे। नबी से फरमाया अना मिन नूरिल्लाह व खलक कुल्लुहुम मिन नूरी, मां अल्लाह जे नूर में पैदा थियो आहियां, सारो जहान मां मोहम्मद मुस्तफ़ा जे नूर में पैदा थियो आहियां, सिज मुंहिंजे नूर में पैदा थियो आहे, चंड मुंहिंजे नूर में पैदा थियो आहे, अर्श अज़ीम मुंहिंजे नूर में पैदा थियो आहे, लोह कलम मुंहिंजे नूर में पैदा थियो आहे, ज़मीन मुंहिंजे नूर में पैदा थी आहे, आसमान मुंहिंजे नूर में पैदा थियो आहे, मलाइका मुंहिंजे नूर में पैदा थिया आहिनि, जेके मोहम्मद जे नूर में पैदा थिया से नूर आहिनि, बाक़ी मोहम्मद नूर न आहे। का समझा इसे बेटा ही समझा करे तो रब रुसे और रब रुसे मत खसे अल्लाह हरे न हथियार अचू शाह अब्दुल लतीफ चवे देखारे वही पार जमे जो खोई जी जो रब जो ख़त्म थी तो सब गाल ख़त्म थी। मुझा सोड़ा थोड़ी गाल मुझे कसम जी जाया काथे वेठो हा मां मदीना मस्जिद हरम शरीफ में वेठो दौर पढ़ा तो वेठो मां तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधायां थो, मूंखे सुभाणे खणी जेकी सज़ा ॾेई ॾेई छॾिजो, मुंहिंजो कम हक़ ॿुधाइणो, पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे हक़ ते हलो या न, मन तव्हांखे ख़ुदा हिदायत करे त मूंखे सवाब थींदो, हक़ न निकाईंदुसि। मां वेठो हरम शरीफ में नबी मस्जिद जे अंदरि, हा ही मस्जिद जा क़ुरान पाक जो कसम खणी मां चवां थो पियो त नबी मस्जिद में वेठो हा क़ुरान पाक पढ़ा थो पियो, ही तबलीगी जमायत वारा जेके हिन ते आया मूंखे चए पियो उथी वाइद ॿुधो असांजो, मानो मां क़ुरान थो पढ़ा पियो, मूंखे छॾे आॾो ॿियो गुलाम हुसैन नालो हुजे टाटन जो डूणे जो आहे, जंहिंखे 10 साल 12 साल गुज़री आहिनि, मदीने सरकार जे हर में बुहारीदार आहे, जो बुहारीदार आहे, रसूल आहे जेको इहे 12 साल जा बुहार ॾिसी पघार कोन वरिती अथई, बिना पघार जो माण्हू चवंदा आहिनि न कमाईंदो आहे न ॻाल्हि, रुगो बुहार ॾींदो आहे, सो बि आहे छा का शइ न वठे। पर जॾहिं असां 4 महीना रहियासीं मखदूम से मोहम्मद उस्मान आयो, जंहिंखे चवां मां जा पुट जेको बि जमायती अचे तंहिंखे दावत कुकर पुलाव पियो खाराए ॾे, 3 ॾींहं कुकर पुलाव पर अचनि कमाए बि कोन थो, उहो शख़्स वेठो हुजे मां वेठो हुजां, हवा ख़्याल करिजो अचो मूंखे हथ ॾिनो, मां हथ ॾिनो, हा मां हथ ॾिनो, मां चयो क़ुरान शरीफ़ पढ़ा थो पियो, मां पंहिंजे मशगूली में आहियां, पोइ मां अचां थो, पर हे आया हुनखे हथ ॾिनो त उहो हथ ॾे ई कोन, हे हेॾो अचे हे हथ हेॾे करे, वरी हे हथ हेॾे करे, वरी हे आॾो अचे त मुंहुं हेॾे करे, हे हेॾो हे मुंहुं हेॾे करे, आख़िरकार अधु कलाक में हिन ते असां मुस्लमान आहियूं, असांखे छो मुंहुं नथो जी, असांखे हथ छो नथो जी, हिनखे मिठू कयूं तमामु ॾाढनि ते हथ, लेकिन हिन पछाड़ी आख़िर त उथी वञी ॿी जाइ ते वेठो हथरनि मां चयोमांसि यार तमामु ग़लती कई आहे, नबी साईं जो इख़लाक़ आहे जो काफ़िरनि खे चादर विछाए ॾींदा, ऐं तूं नबी मस्जिद वेठो आहे, मुस्लमान हिन अलाए कहिड़े हिसाब सां तोखे चवनि पिया, तूं हुनखे हथ में ॾिनो आहे, मूंखे चई थो बोले साहब ही काथे वेठो आहे, हरम शरीफ में वेठो आहे, ही नबी साईं जी मस्जिद आहे, ही मदीने सरकार हाज़िर नाज़िर मौजूद आहे, महबूब हयात महबूब हाज़िर आहे, महबूब जी शाहिदी आहे, मां कसम खणी तोसां ॻाल्हि थो कयां पियो त मां हुननि सां गॾु बाक़ी तबलीग में तकलीफ़ में वेंदो हुउसि, मां हिनजो दोस्त आहियां, बाक़ी जंहिं सां मुंहिंजी दोस्ती हुई, उस्ताद ईंदो हाफ़िज़ साहिब मां बसि चवंदो हो त हिन सां न वेह, मां न वियुसि, मशहूर साहिब आयो मूंखे हिननि सां वेहो न वेहो त मां कोन वियुसि, मां हिन सां वेहंदो हुउसि, हिकिड़े हिन सां वेठो आहियां, तकलीफ़ जी हले पई पई, हिकिड़ो मजबूब आयो गिग वहे पई वई, मूंखे ॿाहिरि खां वठी छिके ॿार बाबा सदीक़ जे दरवाज़े खां ॿाहिरि कढी, हिकिड़ी चपार हेॾो हिकिड़ी चपार हेॾो मूंखे ॾेई, चए तुंहिंजी निस्बत मदीने सरकार सां आहे, मां उहो चवणी था तुंहिंजी असां सां निस्बत आहे त इन्हनि सां न वेह, सुभान अल्लाह
ये करना तो गुलाम मां नालो कटे छॾींदा था अॼु खां बाद वेठो आहे त गुलाम नालो कटजी वेंदी अदा हाणे मूंखे ॿुधाए त मां घटि कीअं जा अखियुनि जो वाक़ियो मदीने शरीफ़ जी मैंने मस्जिद जे अंदरि हुन ॻाल्हि कई आहे पोइ वधीक मां जज़ा कदा उन जे मथां आहे कूड़ ॻाल्हायो अथई सच ॻाल्हायो अथई लेकिन मां उन जी ज़बान तव्हांखे ॿुधायां थो पियो उहो मुंहिंजा अज़ीज़ मुंहिंजा दोस्त ख़ुदा जे वास्ते ॻरी बहु मोहम्मद मुस्तफ़ा सां मोहब्बत रखो निस्बत रखो जो मोहम्मद जो निस्बत कोन्हे का न को ईमान आहे न को दीन आहे न को इस्लाम आहे न को तौहीद आहे न को रिसालत आहे का शइ कोन्हे का पर जो मोहम्मद मुस्तफ़ा जी मोहब्बत आहे त सभु कुझु आहे दलील थो पेश कयां कहिड़ो त जब नबी से मेरा तयार अल्लाह तबारक व तआला हुक्म कयो आहे त मलाइको ओ मलाइको अॼु नूरी लिबास लाॻो ओ मलाइको अॼु नूरी लिबास लाॻो अॼु खाद मानो लिबास पायो ओ मलाइको नूरी चादरूं खणी अॼु काबतुल्लाह शरीफ खां वठी अर्श अज़ीम ते विछाए छॾियो हुकुम थी वियो आहे मलाइक भला क़यामत क़ाइम करणी थी छा अहिड़ो हुकुम कयो थी रब जवाब वलाकिन हबीबुल उरीदु अन उकर्रिबहु क़यामत क़ाइम करणी कोन्हे का लेकिन हबीब खे वेझे घुराइण जो रब्बुल आलमीन खे शौक़ पैदा थियो मुसलमान थोरो ख्याल कयो खुदा हाज़िर नाज़िर आहे भला वो खुदा खे कहिड़ी ज़रूरत मोहम्मद मुस्तफ़ा खे मथे घुराइण जी गई मोहम्मद खुदा को जुदा हो ॻाल्हायो खुदा कोन ॾिसे मोहम्मद खे जो मथे अज़ीम खां मथे घुराए दीदारो करे थो अरे असुल कोन्हे कुझु सभु कुझु आहे खुदा जो कसम हो छा हो रब्बुल आलमीन जो प्यार हो रुगो मोहम्मद जे शान जे ज़ाहिर कयो हो खुदा खे त मुंहिंजो मोहम्मद हेतिरो मूंखे प्यारो मूसा अलैहिस्सलाम दुआऊं घुरंदो आयो ईसा अलैहिस्सलाम दुआऊं घुरंदो आयो ऐं नूह अलैहिस्सलाम दुआऊं घुरंदो आयो कंहिं दीदार न करायुमि लेकिन पंहिंजे हबीब खे अर्श अज़ीम खां मथे घुराए ऐं पाण सां गॾु विहारे मुलाक़ातूं करे भाकुर पाए मोहम्मद मुस्तफ़ा खे सभु ॾाज ॾेवण ॾेई सभु इल्मु ॾेई छॾियो मां मोहम्मद रब्बुल आलमीन का है मोहम्मद मुस्तफ़ा ॿुधी कोन लॻे फकान काब कौसैन औ अदना मुंहिंजो महबूब सां इन्हीअ खे मिलियो जो ॿ कमानूं जेके थे परे इन ॿिनि कमान खां मोहम्मद मुस्तफ़ा वेझो मिश्काह शरीफ जी हदीस आहे पर फरमाइश में एतिरो वेझो आहे उदुन या ख़ैर बरियत उदुन या अहमद उदुन या मोहम्मद वेझो आहे मुंहिंजा महबूब अञा वेझो आहे अञा वेझो आहे अञा वेझो आहे तव्हांजो एतिरो वेझो चुसी जो रब्बुल आलमीन मूंखे भाकुर पातो ख़ुदा जा कुदरती हथ जेके आहिनि से मुंहिंजे ॿिनि कुलनि जे विच ते थी लॻा हुन वक़्त में सब इल्म अव्वल ऐं आख़िर जो जेको हो सो मां मोहम्मद मुस्तफ़ा खे अची रही तो मिश्काह शरीफ जी हदीस आहे जैसे एतिराज़ हुजे त मथे हदीस ॾेखारियासि पाण हदीस ॾिठी हूंदई ओ मुंहिंजा अदा ज़िद छॾे ॾे मोहम्मद जो गुलाम बणिजो मोहम्मद मुस्तफ़ा जी मोहब्बत को सवा ख़ुदा कॾहिं न मिलंदी सलाम अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि जागो थाने सा बांधने को निकाल आगे मत कर मारे साथ रब्बुल आलमीन तहां जा बेड़ा पार कर दो खुदा तहां जा बेड़ा वसाई दो खुदा तहां मोहम्मद मुस्तफ़ा जो असल ज़ाहिर सा दीदार सभी के रब्बुल आलमीन हज मक़बूल थी सो मोहम्मद जो रोज़ो अतन दिखाई दो गुल दिखाई दो उते त मोहम्मद जो छा ॾिसो नी त ख़बर पए मोहम्मद जाते काथे कंदा पर जेको मज़ो मदीने में आ तो बेहद कोन्हे को सही न जन्नत में न जन्नत में न जन्नत के कलियों में मज़ा जो देखा मदीने के कलियों में न जन्नत में न जन्नत में न जन्नत के कलियों में मज़ा जो देखा मदीने के कलियों में न जन्नत में न जन्नत जे घिटन में मज़ो आहे खुदा जो कम जेको मोहम्मद मुस्तफ़ा जे मदीने जे शहर में लुत्फ़ आहे घिटी घिटी घुमंदे खुदा जो कसम आहे उहा सुहार ईंदई जो असुर हैरान थींदी तोड़े ही काथो जी सुरहार आहे महू मोहम्मद मुस्तफ़ा जा कदम जो घुमाए त सुरहार काॾे ईंदी खुदा के हाज़िर खां आहे याद अरे 1400 साल गुज़री आहे वो सुलेमान पासी बाग में रुगो खजू जेके आहिनि जैसे महू मोहम्मद मुस्तफ़ा हथ सां मुबारक लाता आहिनि उन्हनि में उहा ख़शबू आहे जो असुर हैरान या हयात नबी जो सबूत आहे नाम सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि हज़रत
इमाम मालिक शाही सही मजहब जो इमाम मजहब है 4 मजहब बोल साहब 4 मजहब है इमाम आजम इमाम शाफी इमाम मालिकी इमाम हम्बली इमाम मालिक सजी हयाती मदीने पाक में रहो का पूछा के सजी हयाती मदीने पाक में रहो हज जे वास्ते में किताब लिखन था तो मदीने सरकार के मुझा मां तू जामिन पो तो मां हज ते वञा जे मां उते काबे में न मरा मां मरा तो मदीने में मरा अरे आशिकन खे जिनखे मदीने जी ख़बर आहे उनखे ख़बर आहे मूंखे कहिड़ी ख़बर आहे मदीने सरकार चयसि मां तुंहिंजो ज़िम्मेवार आहे तूं वञ हज पही आहे उहो वियो आहे 3 ॾींहं जेके अरकान पूरा करे ऐं पोइ ते मोटी आयो आहे मुंहिंजा अज़ीज़ मुंहिंजा दोस्त सॼी हयाती इमाम मालिक साईं मदीने पाक में जुती न पाती आहे त मां जुती कीअं पायां जलील सरज़मीन ते मुंहिंजे महबूब जा कदम घुमिया वञनि न त मुंहिंजी जुती हुन कदम जे मथां अची वञे त मुंहिंजा अमल बर्बाद थी सॼी हयाती इमाम मालिक साईं पुछा कि उन आलम खां वञी त सॼी हयाती इमाम मालिक साईं घिसी जो विच वठी न घुमियो आहे हमेशह घिसियुनि जा पासा वठी घुमंदो हो जे मुंहिंजो महबूब विच ते घुमंदो हूंदो मतां मुंहिंजो कदम अची वञे कदम जे मथां मुंहिंजो छा ॼाण सारी हयाती ख़ुदा जो कसम इमाम साईं ते रहियो आहे जंहिं वक़्त में झंग जो ख़्याल थींदो हुते सेके 4 कोह ॿाहिरि निकिरी ईंदो हो पर पुठी मदीने खे न ॾींदो हो ईअं पोइते हटंदो मदीने खे ॾिसंदो वेंदो हो पर पुठी मदीने खे कोन नहीं महबूब जे रोज़े खे पुठी केॾा मथां महबूब नाराज़ थी पवंदो समझ में ॻाल्हि अचे थी या न नूरी लिबास लायो खादिमानो लिबास पायो ओ मलाइका नूरी चादू खड़ी काबतुल्लाह शरीफ को वठी अर्शादी मताई विछाए छड़ियो ओ मलाइका सब उठी बिही करे बाबू मदी करे ई सलात मुझे हबीब जे मथु झुगारो चाओ सलात वसलाम अलैका या रसूल अल्लाह वाला आलिक वअसहाबिका या हबीब अल्लाह कौन मोल में खवरी तो मलाइका ने रब्बुल आलमीन मेरा रात में कई सलात हुक्म करो कई सलात पढ़ो रब्बुल आलमीन यो हुक्म करता सलात वसलाम अलैका या रसूल अल्लाह अज तो या रसूल अल्लाह न पर जो शिरक होते कुफर कर मलाइका हुक्म थी वियो आहे सब मलाइका इंतजार बीठा आहिनि सब मलाइका थी इस्तक़बाल आहे ख़ुदा जो ज़िक्र छॾे ख़ुदा जो फ़िक्र छॾे सभु ॻाल्हियूं छॾे ऐं बाहूं ॿधी करे महबूब जे फ़िक्र में बीही आहिनि इंतजार इस्तक़बाल में बीही आहिनि ज़बान में सलात अस्सलाम अलैका या रसूल अल्लाह जारी आहे लेकिन हिकिड़ो मलाइका जेको ख़ुदा जी मोहबत में मुस्तग़रक़ लॻो पियो आहे इस्तग़राक़ में ग़र्क़ लॻो पियो आहे ख़ुदा जी मोहबत खे छॾे नथो सघे पियो रब जो नालो हुनखे प्यारो लॻी वियो आहे चई त मां ख़ुदा जे नाले खे कीअं छॾियां हिकिड़ी यानी माने जे वास्ते जो इस्तक़बाल कयां ख़ुदा जे नाले खे छॾियां जो ख़ुदा जे नाले खे चंबड़ो पियो आहे उन में अल्लाह अल्लाह में हू में मस्तु लॻो पियो आहे नबी साईं जो इस्तक़बाल उन न कयो आहे ॿियनि सभिनी इस्तक़बाल कयो आहे उन न कयो आहे जॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात ते वापसि मोटी आई आहे ख़ुदा जी ज़ात कहारत में अची वई आहे रब्बुल आलमीन चओ मलाइका मुंहिंजे आसमान तां निकिरी वञ मुंहिंजे आसमान जे रहण जे लाइक़ नाही जो मुंहिंजे मोहम्मद मुस्तफ़ा जे नूर खे तो न सुञातो आहे रब खे न सुञातो अब जागो समझा इसका जो गाली मां ॿुधाईंदो का ॻाल्हि मूंखे यादि ई कोन्हे का मां छा कयां ख़ुदा जो ॿियो को लफ़्ज़ पढ़ियो ई कोन्हे गुस्सा महबूब जी मोहम्मद मुस्तफ़ा इश्क गुस्सा उन तारीफ़ गुस्सा ॿी ॻाल्हि आई ईंदी ई कोन्हे का मां छा कयां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद नबील उम्मी व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि अल्लाह अल्लाह जिब्राइल अमीन जो अचे लिखे सुभान अल्लाह
जबल में दाहू सोच रहे कुकू से छा गाला वही से सुधारना वो मलाइक जेको 70,000 मलाइक जो सरदार हो अज जबल में किरियो पियो आहे उन जा पर खड़ी आहिन अरे हुन जबल में तो पार हणे अरे हुन जबल में तो पार हणे रतो रत थी आहे मलाइक जिब्राइल इज्जत में पूछा दो कैसे दे खबर है तो के छा कियो हिन जाते क्यों कहतो आ जिब्राइल के बाहु मदिया तो करे तो जिब्राइल जन्नत में हबीब मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुदा की मुलाकात रात मेराज रात में आयो हो रब्बुल आलमीन हुक्म के तो मलाइका मुझे जिक्र छड़े मुझे तस्बीह तहलील छड़े सब उठी दी मोहम्मदी मुझे हबीब ने इस्तकबाल करो अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह गुजालो उन्हें खुदा की मोहब्बत खुदा के सिगरात के अंदर ना मस्त हुस्नी वाले हुस्नी रब जो नाले छड़े कौन से हुस्नी ना मोहम्मद मुस्तफा ने इस्तकबाल न करो जिन महबूब को मोतियो खुदा की दात हो तो मलाइका यो तुझे जिक्र मुझे कबूल कोने को जो तुझे सीने मुझे मोहम्मद मुस्तफा जो अदब कोने को सुभान अल्लाह मेरे जान से पहुंचा इसलिए सही मां से दाहू तो कहा जिब्राइल खुदा के रास्ते बाबा को बता दी न पेश कर जाए मुझे लायक दरखास्त पेश करे मुझे लायक दुआ दुआए जाए कि अल्लाह एक बार से तेरे रखा खुदा कैसे हुक्म फरमाया कि निकल जाओ ए फरिश्ते पुरगुरूर क्यों न की ताज़ीम जब सामने आया मेरा नूर हुक्म फरमाया कि निकल जाओ ए फरिश्ते पुरगुरूर क्यों न की ताज़ीम जब सामने आया मेरा नूर ये इबादत रात दिल की मुझे ना मंजूर है जो मेरा अहमद से वो मुझसे दूर है यह इबादत रात दी है जिनके मंजूर उन्हें कहा वो अल्लाह को करेगा ये इबादत रात दिल की मुझे ना मंजूर है दूर है जो मेरा अहमद से वो मुझसे दूर है मुझे अजीज मुझा दोस्त मालूम छो उन वक्त में जिब्राइल अजीज हबीब वटि तो मुझा महबूब हिकिड़े मलाइक तू जो इस्तक़बाल न कयो खुदा जी मोहब्बत में मस्त हो अल्लाह जो नालो वठी वेठो तो खुदा चएसि मुंहिंजे आसमान तां निकिरी वञो यानी जबल में किरियो दाहू करे थो रत रत बणिजी वियो आहे साईं का महिरबानी नज़र कयो रहमत लिल आलमीन तुंहिंजो लक़ब आहे पर फरमाइनि था जिब्राइल वञी चई त मुंहिंजे मथां दरूद पढ़े जिब्राइल पहुतो आहे मलाइक दरूद पढ़ वञो वञे नथा उन वटि मलाइक दरूद पढ़ण शुरू कयो आहे ऐं वसूद रहमत न अचे रब्बुल आलमीन उहे साॻा पर ॾिना आहिनि रब्बुल आलमीन साॻी दाए ते पहुचायो आहे चई तो मलाइक जो खां बाद में ये 70,000 मलाइक जेके तुंहिंजा गुलाम आहिनि तूं 70,000 मलाइक अॼु खां बाद मुंहिंजो ज़िक्र न कजो मुंहिंजो नालो अॼु खां बाद में न वठिजो अॼु खां बाद में मुंहिंजो हबीब मोहम्मद मुस्तफा ते क़यामत ॾींहं ते सलात पिया पढ़जो सुभान अल्लाह ठीकु आहे तव्हांजे मथां इहा ॻाल्हि मुकर आवाज़ सम्झ में ॻाल्हि आई आहे न हिते मौलाना बशीर अबू नूर बशीर साहब शालकोट वारो सॼो किसो मथो हाणे हेठो तो नकलो करे छा थो चए ए बशीर इसमें ये सबक मौजूद है बचदे हुब्बे नबी ज़िक्र खुदा मरदूद है सभी का जिक्र सही ए बशीर इसमें ये सबक मौजूद है बचदे हुब्बे नबी ज़िक्र खुदा मरदूद है ओ बशीर इनमें इहो सबक मौजूद आहे सवा मोहम्मद मुस्तफा जी मोहब्बत गुस्सा खुदा जो ज़िक्र मरदूद आहे मक़बूल आहे आवाज़ समझ में ॻाल्हि आई आहे न ॾिसो मुंहिंजो परे वञी पियो सही रब्बुल आलमीन साईं तव्हांखे अमल करण जी तौफ़ीक़ ॾे मां जेके आयत पढ़ी जो तर्जुमो करे दुआ थो घुरा 5 मिनट में अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद बिन नबील उम्मी व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि कानू रब्बुल अल्लाह ताकि पाद माहू जेके तोसा सारो रब्बुल अल्लाह हुआ भाई वो साहब चौथा से रब्बुल अल्लाह हुआ ना कराओ वो साहब चौथा से रब्बुल अल्लाह हुआ आखिर सारी ज़बान सीखे सॼो क़ल्ब कोन थो चले ये क़ल्ब चले हां त नमाज़ न वञे हां क़ल्ब चले हां त क़ुरान पाक जो दौर न वञे हां क़ल्ब चले हां त ॾाढी इबादत कोन कुरायूं हां क़ल्ब चले हां त ख़ुदा जो कसम रोज़ा कोन छॾियूं हां क़ल्ब चले हां त ख़ुदा जो घर न छॾियूं हां अल्लाह जो नालो वठी नथा हुजे अल्लाह छा कयो असांजो इहो अज़ीर मथे भरोसो जेकॾहिं कोठो वॾे साहिब चवे त क़ुरान पाक हीअ ॻाल्हि कूड़ी आहे पर मुंहिंजी सची करे ॾेखार इहो भोतार सूर कख सड़ल
सरन सरे मिसाओगा पर अजो शाह अब्दुल लतीफ चले जल्दी छायो अल्लाह वही तो नाचे तनखे सड़ी वीदा फल सड़ी वीदा सवादा खत्म थी वीदा जबल खत्म थी वीदा लेकिन रब्बुल आलमीन खे बधायो रब्बुल आलमीन खे रिठायो खुदा जो कसम उन जे बार खे भी तो नहीं दो सुभान अल्लाह हाल के बुझो सही अल्लाह हिन दुनिया ते अल्लाह ताला सब ॻाल्हियूं ज़ाहिर करे ॾिनी सही ज़ाहिर कोई बात खुदा ज़ाहिर करे ॾिनो वो ॾिस रही देरा ये के चल साथ वली मरिया खत्म किया नौज बिल्लाह मिन ज़ालिक वो मुजाहिद मुजाहिद वञ मदीने पाक में जाचा कर वनी अगे दफे मां ता के बुधायो हुयो दा जेको असहाब हो हां सही जंहिंजी कब्र मुबारक खोटी हो उकाश असहाब जेको मोहम्मद मुस्तफा से कुर्बान कयो हुई उन वारी जंग में आई नबी साईं जे मुंह लॻो त चुमी जीअं चुमी साईं जो नबी साईं जो बुरको मटाए पापा ने ऐलान कयो त आहे को जंहिंजो मुंहिंजे हथ में साहब हुजे मां मोहम्मद मुस्तफा ॾींदुसि त उकाश साहब उथी बीठा मुंहिंजा महबूब मुंहिंजो तो हिकु हिसाब आहे फलाणे टे में तव्हां मूंखे लको हयो हो त उहो मूंखे हिसाब ॾियो अल्लाह ला जहमत में अल्लाह साहब ॿुधाईंदे माए लापे की या बाबा का सिद्दीक रोए तो उमर फारूक रोए तो उस्मान गनी रोए तो हैदर करार रोए तो ओ काश तुझा हथ बदल जो महबूब के तू लकुड़ हल दे महबूब के विगो वट दे अच्छा के तू लकुड़ हल जे की वरी से तकलीफ दे लेकिन मोहम्मद मुस्तफा के तकलीफ न जाए ओ काश मुस्तफा सा अच्छा वरे के महबूब हयो आ महबूब को हल दुसी वो के लकुड़ केड़ो वजे सलाम लकुड़ तुम्हारे तो अम्मा फातिमा लकुड़ के थी वो अली लकुड़ खड़ी आ हैदर करार हुयो लकुड़ खैर फातिमा पुछो वरने त ख़बर लकुड़ काॾे थो कई वञी तो मुंहिंजी प्यारी बीबी फातिमा अॼु उतास सां बि उठो जेको मुंहिंजे महबूब खे बदिलो थो वठे पियो महबूब लकुड़ घुरायो आहे उन जे करे इहो लकुड़ महबूब जे पुठ ते उकाश हणंदो अल्लाह अल्लाह अम्मा फातिमा लफ़्ज़ ॿुधी करे रोई थी चए तो उकाश खे चई ॾाढो करे ख़ुदा जे वाद मुंहिंजे बाबे खे तकलीफ़ ॾिजाई जेकी तकलीफ़ ॾेणी थी मूंखे ॾे मुंहिंजे बचन खे ॾे लेकिन मुंहिंजे बाबे खे तकलीफ़ न ॾिजाई अल्लाह अल्लाह लकुड़ पातो आहे उकाश सां बि छा कयो आहे मुंहिंजा महबूब मदीने जा सही चई टे बजे अंदर ई तव्हां मूंखे लकुड़ हयो हो न वक़्तु मुंहिंजी पुठी उघारी हुई मुंहिंजा सही पुठी उघारी कर त पोइ हणंदो ज़ाइद में न मदीने सरकार लाला पुठी उघारी कई आहे उकाश जे पुठी उघारी थी आहे मोरे ॾुबो त ज़ाहिर थी आहे ओ लको फिटी कजे थो त मुंहिंजा महबूब उकाश लकड़ खे कहिड़ी ताक़त आहे तुंहिंजी वठू वार कंदो लेकिन मुंहिंजी दिली मखंदो त मां तुंहिंजे मोरे ॾुबो खे चुमी ॾियां चुमी ॾिनी सही उहो काश था बि अथई रोज़ो जो हेॾो बाबू सलाम दरवाज़े खां हाजी साहब विया आहिनि इन साल विया विची आया आहिनि अॻे हो बाक़ाइदे शहर हो बाज़ार ही एॾो सभु कुझु हो लेकिन हाणे हो मैदान थियो आहे एतिरो हरम वधियो आहे जेतिरो हरम आहे इन खां ॿीणो वधी वियो आहे वो काश का भी रोज़ो अचे हो ॾहूं जंहिं वक़्त में लाश काश निकितो आहे हदीस में अचे थो त जंगूत में यानी कफन थोरो हो जेकर मथे ते वार रखनि त पेर पां उघाड़ा थियनि जे पेर खे पां ढकनि त मथो पोइ उघाड़ो थिए वो पाण कई वञे गांव साओ पेर ते ॾिनो हो जन में हो लाश जो कसम खणी था चवनि पिया कफन त बाक़ाइदे सलामत आहे ॾाढ़ी में पाणी त बाक़ाइदे आहे पर हो गांव जेको पेर खे सो बि साओ लॻो